अस्सलाम वालेकुम। अॼु आहे सूमर जो ॾींहुं ऐं टाइम थिया सुबुह जा मंझंदि जा 12। सुबुह जो ज़ाहिर ॻाल्हि आहे सभु ॿार बच्चा मुंहिंजा हलिया विया पंहिंजे पंहिंजे कम ते, त मां सवेर उथिणो पवंदो आहे पोइ। ऐं उन खां पोइ कम वारी माई आई, उहा कमु करे हली वई तक़रीबन 11 बजे। ऐं हीउ जेको कलाकु गुज़रियो आहे 11 खां 12 ताईं, उहो मूंखे इंतिहाई सुस्ती तारी हुई, कुझु करण जो मूड न हो। इन करे मां वञी लेटी पियमि ऐं उन सां गॾु गॾु मां पंहिंजो कुझु वीडियोज़ शेयर कयूं ऐं कुझु वीडियोज़ जेके मां डाउनलोड करे रखियूं उहे ॾिठियूं, इंतज़ार में पयूं हूंदियूं आहिनि। ऐं पोइ कैमरा में फ़ोन में जेको आहे इलाही कुझु जमा थियणु शुरू थी वेंदो आहे, त इन करे उहो ॾिसण बि ज़रूरी हूंदियूं आहिनि। त हितां हुतां ॾिसी के अधु ॾिठमि के सॼियूं ॾिठमि, उहे डिलीट कयमि। उन खां पोइ हाणे जेको आहे वेंदमि किचन में कमु शुरू कंदमि, छो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त लंच इम्पॉर्टेंट आहे, पहिरियों ठाहिणो आहे। ऐं कल्ह तारिक बोरियूं बि वठी आयो ख़ाली, त उन में मूंखे सामान बि विझणो आहे। सो ॾिसां थी उहो हाणे विधमि या सुराण जे अचण खां पोइ, छो त मथे आहे कमिरो ऐं शयूं सभु मथे पयूं, त वरी मां हेठि घरु अकेलो न छॾणु चाहींदी आहियां। कोई दरवाज़े ते अची वञे, कुझु बि कंहिंजो पार्सल ईंदो आहे, कंहिंजो माण्हू ईंदो आहे, त हेठि मौजूदु हुजणु ज़रूरी हूंदो आहे। सो हाणे हिते सभिनी खां पहिरियों त मोटर हलाईंदमि त जीअं टांकी भरिजे, उन खां पोइ मां पंहिंजो कमु कंटिन्यू कंदमि। ऐं मूंखे ॾाढो सुठो थो लॻे त तव्हां मुंहिंजा SOS वारा जेके यादूं आहिनि, फ़ोटोज़ आहिनि, ॾाढा इंजॉय कयो था। अॼु बि मां कोई न कोई अहिड़ो कुझु शेयर कंदमि तव्हां सां जेको तव्हांखे इंट्रस्टिंग बि लॻे ऐं तव्हां मां कंहिंखे न कंहिंखे मथां आइडिया बि अचे। मां अची वई आहियां किचन में, खीरु काढ़े छॾियो हुयो सुबुह जो, थांव धोतल पिया आहिनि, हिते थोरी देरि खां पोइ इहे बि अंदरि कंदसि। ऐं हिते मां कढी रखिया आहिनि करेला। अॼु मां करेलनि जी हिकिड़ी ज़बरदस्त रेसिपी थी ठाहियां। मां पहिरियों दफ़ो थी ठाहियां, मुंहिंजी नंढी भेण नौरीन इहा उन जी रेसिपी आहे। सो उन्हनि ठाही करेला ऐं फ़ोटो मोकिलियईं, त मूंखे ॾिसण में ॾाढो वणियो ऐं यकीन कयो त उहो टेस्ट बि मां फील पई कयां। सो अॼु इहा रेसिपी ठाहियां थी, त पर हिन व्लॉग में शामिलु न कंदमि ऐं ठहण खां पोइ तव्हांखे ॾेखारींदमि त उनजी शिकिल कीअं आहे। बाक़ी अलॻि सां मां हुनजी रेसिपी शेयर कंदसि। सो हाणे मां पंहिंजो कमु हिते शुरू थी कयां। हे ॾाढो हिकिड़ो प्यारो पखी ॿोले पियो, त मां हिकदमि ॿाहिरि निकिरी आयमि ऐं मां सोचियो हुनजी थोरी वीडियो भरे वठां। तक़रीबन 12:30 थी विया आहिनि ऐं पखीअ जा आवाज़ अञा बि अंदरि अचनि पिया। ऐं हीअ सुराण जे लाइ मां स्काफ वठी आई, मुंहिंजो कपिड़ो कढी रखियो आहे ऐं हिन जे हिकिड़े स्काफ सां मापे करे मां कटिंग कई आहे। थां वग़ैरह अंदरि कया, करेलनि खे लूणु ॾेई रखियो आहे, थोरो टाइम गुज़रे उन लूणु खाई वठनि, तेसि ताईं मां स्काफ सिबी ईंदमि। हिन ते 20 मिंट खनि मस लॻंदा, उन खां पोइ अची वरी मां किचन में लंच ठाहींदमि। मुंहिंजो स्काफ सिबण खां पोइ मां ही करेला तरिया आहिनि। इहो हुई रेसिपी जेका मां इनशाला सुभाणे में, अॼु त न सुभाणे परीहं तव्हां सां हिकिड़े 2 ॾींहंनि में शेयर कंदमि। ऐं उन खां सवाइ मां हिते अटो कढी रखियो आहे, हाणे 1:30 थियो आहे, मानी पचाईंदमि। ऐं ॿियो इहो त हे कपिड़ो मां वठी आई हुयसि, तव्हां सां इहो बि शेयर कयो हुअमि। 2 वॾा पीसिस हुया, बसि अचानक सां कुझु आइडिया आयो त मां हिनखे भिॼाए छॾियो आहे, त भिगल त हुजे, भिॼाए सुकाए छॾियां त पोइ हिन मां मूंखे कुझु ठाहिणो आहे। सो हाणे लंच कंदासीं, मानी पचाईंदमि, नमाज़ वमाज़ पढ़ंदमि, उन खां पोइ ॾिसूं था छा थो थिए। शाम जा 5 थी विया आहिनि। कपिड़ो हिते सुकणो विधो हुअमि त उहो माशाल्लाह सुकी वियो आहे, ॾाढो प्यारो कपिड़ो आहे ऐं जेको कुझु हिन मां ठाहींदमि उहो तव्हां सां ज़रूरु शेयर थींदो। ऐं हिते पयूं आहिनि मुंहिंजूं बोरियूं जेके तारीख़ वठी आयो हुन दॿे में ई आहिनि, इहे खणी थी हलां अंदरि। ऐं उन खां अलावा मथे था हलूं त जीअं मां तव्हांखे ॾेखारियां त मां केतिरी पैकिंग कई आहे ऐं बाक़ी अञा केतिरी मुंहिंजी पैकिंग रहियल आहे। ऐं रात जी मानीअ जे लाइ इंसान खे 3 टाइम खाधे जी फ़िक्र आहे। बसि मच्छी कढी रखी आहे, सुरमई मच्छी हुन ॾींहुं वठी आई हुयमि, मां इन जो ठाहींदमि कोरमो। ऐं कोरमे जी मुंहिंजी वीडियो बि न आहे ठहियलु, मच्छी जो कोरमो, चिकन जी त ठहियलु आहे मुंहिंजी। त हीअ बसर बि हिकिड़ो वॾो हिते कढी रखियो आहे, लार्ज साइज़ बसर आहे, त इहो ठहंदो। ऐं हलूं था मथे। ॿी ॻाल्हि इहा त
जीअं त थधि अची वई आहे, अॼु त मां दरी बंदि करे छॾी आहे परमानेंट। मां सोचियो बसि हाणे खोलियां कोन थी। ऐं SOS वारनि ॿारनि जे लाइ मूं इलाही दफ़ा सवड़ियूं ठाहियूं ऐं उहे मां उन्हनि ताईं पहुचायूं। उते मां उन्हनि जा फ़ोटो बि सवड़ियुनि जा पातल उन्हनि सां गॾु वेही कढाया आहिनि। सो मां चाहियां थी त उहे तव्हां सां फ़ोटोज़ शेयर कयां। सियारे जी शुरूआत आहे, उन जी निस्बत सां कमरे में अची वियासीं। उन ॾींहुं मां अध में कमु छॾे वई हुअमि त वरी ॿीहर न आई आहियां हिते, त हाणे आई आहियां। हीअ हिकिड़ी बोरी बिल्कुलु तयारु आहे ऐं हीअ मां पैक करे रखिया आहिनि। छोकिरी जी शादी जा जेके कपिड़ा हुया पर हिनखे विझंदमि फाइनली बोरीअ में। ऐं उनखां अलावा अञा हिते कुझु कपिड़ा पिया आहिनि, इहे पैक करणा आहिनि। ऐं हिन में मां हुन शादी जा नंढा नंढा सामान जेके हुया उहे दॿनि में बंदि करे ऐं उहे दॿा वरी हिन वॾे दॿे में विधा आहिनि। पर अञा ही शयूं पयूं आहिनि हिते, हिननि खे पैक करिणो आहे। उनखां सवाइ हीअ डिनर सेट आहे ऐं हीअ ॿ जेके आहिनि कूलर ऐं हीअ पैकिंग आहे। सोचो इहे सभु मां अकेली वेंदमि ऐं खणी बि पाण सां गॾु वेंदमि, त केॾो मुश्किल कमु आहे न। ऐं हीअ नंढड़ी टेबल मां ठाही, इहा मां हिते टेबल ते ई पई आहे। अञा ताईं मां हिनखे जाइ न ॾिनी आहे त मां हिनखे किथे सेट कयां। सो हिनखे बि किथे न किथे सेट कंदमि इनशाला, तव्हां सां शेयर कंदमि। सो फ़िलहालु त हीअ सामान हिते जीअं पियो आहे तीअं पियो आहे ऐं बोरियूं हिते छॾियां थी। राति जो अची पोइ मां हिननि खे पैक करे वठंदसि। सो जेसिताईं मां ॿी का वीडियो क्लिप तव्हां सां शेयर कयां त तव्हां हीअ SOS जो जेको आहे ॿारनि सां जेके मां सवड़ियूं ठाहियूं उन्हनि खे ॾिनियूं, उहे क्लिप्स तव्हां ॾिसो। सभिनी खां पहिरियों मां उहे तव्हांखे कुझु डिज़ाइन ॾेखारियां थी। ऐं हिननि में मां तमामु सन्हो कमु न कंदी आहियां, छो त हीअ सवड़ियूं ठाहिणियूं हूंदियूं आहिनि त बसि थोरा वॾा वॾा पीसिस ई हणंदी आहियां। पर उन में मूंखे कलर्स ऐं कॉम्बिनेशन जो ज़रूरु ख़्यालु रखिणो हूंदो आहे। ऐं तव्हां ॾिसिजो हाणे त कहिड़ा कहिड़ा मां प्रिंट्स खयां आहिनि ऐं कहिड़ा कहिड़ा मां डिज़ाइन क्रिएट कया आहिनि। के सिंपल आहिनि, के थोरियूं ॾाढियूं पंहिंजे कलर कॉम्बिनेशन जे करे प्रिंट्स जे करे सुहिणियूं थियूं लॻनि। ऐं हिननि जे लाइ मूंखे हमेशह पैसा को न को स्पॉन्सर कंदो आहे। मां महिनत कंदी आहियां, ठाहींदी आहियां, उते पहुचाईंदी आहियां ऐं मटीरियल्स जेके लॻंदा आहिनि ऐं जेको सिलाई थींदी आहे हिननि जी बाज़ार मां, क्विल्टिंग ज़ाहिरा बाज़ार मां कराईंदी आहियां। मां सिर्फ़ु मथियां तह ठाहींदी आहियां, त उन्हनि जे लाइ मूंखे को न को स्पॉन्सर हूंदो आहे पंहिंजी फैमिली मां ई। सो शुक्र अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह उन्हनि जी नेकी क़बूल करे। हिन में तव्हां ॾिसो त मूं कीअं कीअं जेके कॉम्बिनेशन्स ठाहिया आहिनि, कहिड़ा कहिड़ा डिज़ाइन ठाहिया आहिनि। ऐं प्रिंट हमेशह मां ॿाराणा खणंदी आहियां या इलाही कलरफुल खणंदी आहियां, छो त हुते नंढा नंढा ॿार आहिनि सभु, त उहे ख़ुशि था थियनि, इन्हनि खे ॾिसी उहे अट्रैक्ट था थियनि। सो लास्ट ईयर बि मां ठाहे खणी वई हुअसि। लास्ट ईयर जी हिकिड़ी वीडियो मुंहिंजे यूट्यूब चैनल ते अथव, विज़िट टू SOS विलेज या कुझु अहिड़ो ई हुनजो आहे। तव्हां ही ॾिसो त कीअं मूं प्रिंट जीअं ब्लू आहे त डॉट्स बि ब्लू खया आहिनि। हीअ फोल्ड थियल सभु क्विल्ट्स हीअ लास्ट ईयर जूं आहिनि। ऐं उनखां पोइ मां तव्हां सां इहो बि शेयर कंदमि, तस्वीरूं इहे बि ईंदियूं त जॾहिं ॿारनि खे मां उहे पारायूं त उहे केॾा ख़ुशि था थियनि। ज़ाहिर सभिनी जा फ़ोटो असां न कढी सघंदा आहियूं, बसि रिकॉर्ड लाइ यादगिरी लाइ कुझु फ़ोटोज़ कढणा हूंदा आहिनि। ज़रूरी आहे त उहे माण्हू बि ॾिसनि जेके मूंखे स्पॉन्सर कनि था ऐं मां पाण बि ॾिसां थी त ख़ुशि थी थियां। हीअ मुंहिंजो लेबल आहे क्रिएटिव हैंड्स बाय NW, इन नाले सां मां कमु कंदी आहियां। त उहे बि मां हणंदी आहियां हिननि जे मथां ज़रूरु। त हिन में तव्हां ॾिसो त हीअ ॿारहं प्रिंट्स केॾा सुहिणा था लॻनि। हीअ सॼो स्नोमैन वारो साॻियो ई प्रिंट पहिरियों बि यूज़ कयो आहे, हिते येलो सां आहे। हीअ सॼा सेसम स्ट्रीट कार्टून जेके आहिनि उन्हनि जो प्रिंट आहे। हीअ नंढा नंढा हार्ट्स आहिनि मल्टी कलर। त इहे ॾाढा ॿार ख़ुशि थिया, एॾा ख़ुशि थिया। ऐं उते उन महिल ताईं जेका डायरेक्ट्रेस हूंदी बेनज़ीर रुस्तमाणी, पोइ जॾहिं खां मां 2017 खां कराची हली आई आहियां त हूअ बि उन महिल खां उतां SOS छॾे वई, त हाणे उते ॿी आहे डायरेक्ट्रेस। त उन सां मुंहिंजी घणी एॾी न थी आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, ॼाण सुञाण या वाक़फ़ियत, छो त मुंहिंजो वञणु घटिजी वियो आहे न। त हीअ ॾिसो, हीअ जेके हॉट प्रिंट्स जेके हलनि पिया ज़माने में, हीअ सभु मां बॉइज़ जे लाइ ठाहियूं। ऐं जेके पैचवर्क वारियूं हुयूं घणो करे उहे सभु मां गर्ल्स जे लाइ ठाहियूं। त हीअ अहिड़ियूं अहिड़ियूं शयूं, अहिड़ा अहिड़ा प्रिंट, अहिड़ा डिज़ाइन, इहे सभु ॿार पसंदि था कनि। पोइ हुननि खे असां चयोसीं त हाणे पाए ऐं ॾेखारियो त तव्हां सुम्ही ॾेखारियो कीअं था लॻो। ऐं यकीन कयो ख़ुशि पिया थियनि ॿारनि, कॾहिं बि अहिड़ी शइ न ॾिठी हिननि वीचारनि। त
त हिननि जे लाइ त इहा हिकिड़ी बिल्कुलु नई ऐं अनोखी शइ हुई ऐं हिकिड़ी ॾाढी हिननि जे लाइ क्यूट शइ हुई। सो हे त अलाए केतिरो बि ख़ुशि थींदा आहिनि, तव्हां यकीन कयो मां एॾी ख़ुशि थींदी आहियां जंहिंजी का इंतिहा न आहे, बे इंतिहा। मुंहिंजे रूह खे वॾो सुकून वॾो करार मिलंदो आहे जॾहिं मां इहो सभु कुझु कंदी आहियां, छो त हिननि ॿारनि जो बैकग्राउंड ॾाढो ॾुखाईंदड़ आहे, ॾाढो तकलीफ़ दे आहे। हीअ छोकिरियूं हुयूं हुते जॾहिं मां पहिरियों दफ़ो इहे सवड़ियूं ठाहे वई हुअमि, त हीअ हुते गर्ल्स हुयूं, 5 छोकिरियूं हुयूं, त उन्हनि जे लाइ मां 5 सवड़ियूं ठाहे वई हुअसि। सो बसि ॾाढो प्यार भरियो कमु आहे, इंतिहाई। बसि कंहिंजी ख़िदमत कयो, न कंहिंजे मुंहं ते हिकिड़ी स्माइल आणियो, हिकिड़ी मुर्क, हिकिड़ी मुस्कुराहट कंहिंजे मुंहं ते अचे, इन खां वॾो को तव्हांखे हिन जो बदिलो मिली नथो सघे। इन खां वॾो को हिन जो ॿियो छा बदिलो हूंदो इन जो, तव्हां कंहिंजे मुंहं ते मुर्क आणो। हीअ मदर्स बि बीठियूं आहिनि जेके उते ॿारनि खे पालीनि थियूं, हीअ सभु पंहिंजियूं सवड़ियूं वेढ़नि पिया ऐं ख़ुशि पिया थियनि ऐं पैक करे पंहिंजे पंहिंजे कबट में पिया रखनि। सो ही मुंहिंजी वीडियो एडिटिंग जी थोरी ख़ामी आहे जो हिननि जा फेसिस ॿारनि जा कटिजनि था, मूंखे ॾाढो अफ़सोस आहे हिन जो, त इम्प्रूव कंदमि आस्ते आस्ते इहो बि अञा। ऐं हीअ हाणे वेठो आहे मुंहिंजो तारिक, सदाईं मूंसां गॾु मज़दूरीअ में गॾु, सदाईं सामान खणाए हलंदो मूंखे। ऐं हीअ मुंहिंजी मोस्ट फेवरेट तस्वीर अथव, हिननि ॿारनि सां गॾु मां बि हिकिड़ी सवड़ में चढ़ी वेठी हुअमि, सभु ॾाढा ख़ुशि हुया। सांझे जी निमाज़ पढ़ी मां अची वई आहियां किचन में, ऐं हाणे हिकु त हिन जी बोड़ जी तयारी थींदी, ॿियो अदरक थूम मां हमेशह पहिरीं बि तव्हां सां शेयर कयो त मां हिनखे पीसे ऐं हीअं चमचा भरे फ्रीज़ कंदी आहियां। हाणे फ्रीज़ थी विया, हिनखे हिन मां कढंदमि ऐं हिन बॉक्स में विझी पोइ रखंदसि। ईअं करण सां जेको आहे मूंखे इस्तेमालु करण में ॾाढी आसानी थींदी आहे। ऐं हीअ मुंहिंजो हमेशह खां हमाम दस्तो इलाही पुराणो आहे, जंहिंमें मां ताज़ो मसालो कुझु बि कुटणो हूंदो आहे त उहो कुटींदी आहियां। ऐं हिते हिन पासे सुराण जेको आहे बसर कटींदी हाणे, ऐं मां कमु शुरू कंदसि। टाइम थिया 7:30 ऐं हीअ मज़ेदार जेको आहे मुंहिंजो मच्छी जो कोरमो तयारु आहे, ऐं अटो बि कढी रखियो अथमि। हाणे मां पचाईंदमि मानी। ऐं अॼु जो हीअ जेको मुंहिंजो व्लॉग आहे मां इहो हिते ई ख़तमु थी कयां। हीअ रेसिपी जेका आहे बोड़ जी, इहा मां इनशाला 1-2 ॾींहंनि में तव्हां सां ज़रूरु शेयर कंदमि। सो इनशाला अलाह चाहे त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो, अलाह वाही।